पाक फौज जी का भी सियासी एजेंडा ना है। फौज न कंहिं सियासी पार्टी जी मुखालिफ़ है, न ई फौज कंहिं पार्टी सां गॾु आहे। पाक फौज ख़ुद एहतसाबी जे निज़ाम ते यकीन रखे थी ऐं फौज में ख़ुद एहतसाबी जो अमल सबूतनि जी बुनियाद ते थींदो आहे। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद ख़िलाफ़ बाज़ाब्ता तौर ते टॉप सिटी केस में दरख़्वास्त मिली। अप्रैल 2024 में आला सतह कोर्ट ऑफ इंक्वायरी जो हुक्म ॾिनो वियो। फैज़ हमीद ख़िलाफ़ रिटायरमेंट खां पोइ बि आर्मी कानून जी भञकड़ी साबित थी। फैज़ हमीद जे केस में जेको बि मुलविस हूंदो, भली केॾी बि हैसियत या उहिदो हुजे, उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पाक फौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी GHQ रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस। पाक फौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ हलंदड़ साल 32,000 खां वधीक ऑपरेशन कया विया। गुज़िरियल हिकु महीने दौरान दहशतगर्दनि ख़िलाफ़ 4,000 ऑपरेशन कया विया। दहशतगर्दी जे नासूर खे मुंहुं ॾियण लाइ रोज़ानो जी बुनियाद ते 130 खां वधीक ऑपरेशन कया पिया वञनि। गुज़िरियल हिकु महीने दौरान 90 दहशतगर्द मारिया विया। आख़िरी ख़्वारिजी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त पाकिस्तान में को बि नो गो एरिया नाहे, न ई किथे दहशतगर्दनि जी अमलदारी आहे। ॾेही ऐं परॾेही दुश्मननि ऐं उन्हनि जे सहूलतकारनि जे इशारे ते दहशतगर्दनि 26 अगस्त जी राति बलोचिस्तान में बेगुनाह शहरनि खे निशानो बणायो। सिक्योरिटी फोर्सिस बलोचिस्तान में 21 दहशतगर्दनि खे मारियो। ऑपरेशन दौरान 14 बहादुर जवाननि शहादत माणी। बलोचिस्तान में दहशतगर्दी जो मक़सद सूबे जी तरक्कीअ में रंडक विझणु आहे। बलोचिस्तान में एहसास महरूमीअ जो तासुर न पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जी लाहौर में शहीद कैप्टन मोहम्मद अली कुरैशी जे घर आमद। सदर मुमलिकत पारां शहीद कैप्टन मोहम्मद अली कुरैशी जे वारसनि सां ताज़ियत। सदर मुमलिकत पारां कैप्टन मोहम्मद अली कुरैशी जी ख़िदमतुनि ऐं बहादुरीअ खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मुश्किल जी हिन घड़ी में असांजी हमदर्दी शहीद जे वारसनि सां गॾु आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में केतिरनि ई जवाननि जाननि जो नज़रानो पेश कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में शहीद थी वई। इस्लामाबाद में एहतजाज ऐं जलसनि लाइ मख़सूस हंध मुक़ररु करण ऐं अमन अमान जे हवाले सां बिल सेनेट मां अक्सरियत राय सां मंज़ूर। मुख़ालिफ़ धुर जी मुख़ालिफ़त ऐवान में शहादत ऐवान जी तक़रीर दौरान सेनेटर सैफ अबड़ो जो एहतजाज। वफ़ाक़ी वज़ीर कानून आज़म नज़ीर तारड़ चयो त इस्लामाबाद में जलसा ऐं जुलूस रोकिया न पिया वञनि, सिर्फ़ जॻह मख़सूस करे रहिया आहियूं। पाकिस्तान गज़ा में पनाहगीरनि जे कैंपनि ते इसराइली हमलनि जी मज़ामत कंदे चयो आहे त इसराइल जा हमला गॾियल क़ौमुनि जे चार्टर ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी आहिनि। सलामती काउंसिल जो पुरतशद्दुद कार्रवाइयूं रोकराए परॾेही वज़ीर खाते जी तर्जुमान मुमताज़ बलोच इस्लामाबाद में हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त कश्मीर जी हक़ ख़ुद इरादियत जो फ़ैसिलो कश्मीरी अवाम पाण कंदो। भारती परॾेही वज़ीर जयशंकर जो बयानु हिकु तरफ़ो आहे। काब्ज़ भारती फ़ौज जो वालाड़ियल कश्मीर में कार्रवाइयूं आलमी कानून जी सरासर भञकड़ी आहिनि। कश्मीर मसइलो सलामती काउंसिल जे ठहराउ मूजिबि हल थियणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट में इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज तारिक महमूद जहांगीरी जी डिग्री बाबति केस जी ॿुधणी। अदालत कराची यूनिवर्सिटी जे अनफेयर मीन्स कमेटीअ जे सिफ़ारिशुनि खे मुअतल कंदे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे केस बाबति वधीक क़दम खणण खां रोके छॾियो। डिप्टी अटॉर्नी जनरल एडवोकेट जनरल सिंध ऐं ॿियनि खे नोटिस जारी। लाॻापियल धुरनि खां 3 हफ़्तनि में जवाब तलब। सिंध हाई कोर्ट में ॿिनि भाइरनि समेत गुम थियल 6 शहरियुनि जे केस जी ॿुधणी। अदालत पारां जांच ऑफिसर जी कारकर्दगीअ ते कावड़ जो इज़हार। शहरी मुहाज़ ऐं तलहा बाबति रिपोर्ट जारी न करण ते नादरा अमलदारनि खे शोकास नोटिस जारी। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो रिमार्क्स ॾींदे चयो आहे त गुम थियल माण्हुनि जा वारिस परेशान आहिनि, हाणे अदालत में बि नथा अचनि। पाकिस्तान आलमी मालियाती इदारे IMF खां कर्ज़ हासिल करण में आयल रंडक ख़त्म करण जी कोशिश शुरू करे छॾी। स्टैंडर्ड चार्टर बैंक खे 1 अरब रुपयनि जो कर्ज़ बहाल करण जी दरख़्वास्त। सऊदी अरब खां 12 अरब रुपयनि जो तेल ओधर ते हासिल करण लाइ ॻाल्हियूं आख़िरी मरहले में दाख़िल। वफ़ाक़ी हुकूमत चीनी
कमर्शियल बैंक खां वरतल $4 अरब कर्ज़ जी रीफाइनेंसिंग बाबति कोशिशूं बि तेज़ करे छॾियूं। ऑडिटर जनरल 300 अरब रुपए जो कणक स्कैंडल साम्हूं अचण बाद ख़ुसूसी ऑडिट जो हुकुम ॾेई छॾियो। ज़रियुनि जो चवणु आहे त स्कैंडल जी जांच कंहिं ख़ासि जियां ई न कई वेंदी। घुर्बल ॼाण हासिल करण लाइ ख़ुराक खाते जे वफ़ाक़ी सूबाई अमलदारनि समेत कस्टम इख़्तियारनि सां बि राबितो कयो वेंदो। सिंध जे क़ौम परस्त पार्टनर्स एक्ट में इम्कानी तरमीम ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद करण ते इतफ़ाक़ कंदे 10 सितंबर ते इजलास घुराइण जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैद ज़ैन शाह जो SDP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ अली जो GA सिंध महा जे चेयरमैन रियाज़ चांडियो, GDA अॻवान सफदर अब्बासी ऐं ॿियनि अॻवाननि सां राबितो। सैद ज़ैन शाह चयो त 10 सितंबर ते इजलास खां पोइ इरसा एक्ट में तरमीम वारे हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ मुस्तक़बिल जी हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। सेवन में घर अंदर पयल कणक मां ज़हरीलो मादो फैलजण सबबि मासूम ॿारड़ा फोत 7 घर भाती बेहोश थी विया। ॻणती जोगी हालत में कराची रिफर्ड शहर जे कोसापाड़े में घर अंदर कमरे में पयल कणक मां ज़हरीलो मादो फैलजण सबबि 5 सालनि जो शाहज़मा चना ऐं संदसि भेण शिफा चना दम ॾेई छॾियो। 7 घर भातियुनि खे सेवन अस्पताल मां ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल कराची नियो वियो। ककड़ भरिसां ज़मीन जे तकरार तां जवाबदारनि फायरिंग करे नौजवान खे क़तल करे छॾियो। पुलजी विलेज थाणे जी हद ॻोठ खान जमाली में वाक़ियो पेश आयो। जमाली बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ तकरार तां जवाबदारनि फायरिंग करे नौजवान नवाब जमाली खे क़तल करे छॾियो। इलाक़े में छिकताण वारी सूरत हाल। कराची के जिनाह अस्पताल में लिफ्ट मशीन खराब होने सबब मरीजन के स्ट्रेचर जरिए डाकण ता लाहण की वीडियो वायरल। वीडियो में दिसी सके तो जिनाह अस्पताल में न्यूरोलॉजी डिपार्टमेंट की लिफ्ट मशीन खराब होने करे पैरामेडिकल अमलो मरीज के स्ट्रेचर ते खणी डाकण जरिए वार्ड में मुंतकिल करे रह्यो आहे।